अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां मौजूदु आहियूं हिननि नंढड़नि सां गॾु आबिद सलीम, अख्तर सलीम, अमानुल्ला सलीम ऐं फ़हीम नंढड़ो इन सां असां गॾु आहियूं। अॼु हिन भिट ते घुमण ख़ातिर निकितासीं। वरी दिलि चयो पिए त कुझु दोस्तनि सां मुखातिबु थिजे, सो अॼु तव्हां सां कुझु थरपारकर जे हवाले सां कुझु शाइरी आहे जेका तव्हांजे नाम कंदासीं। उन खां अॻु में तव्हांखे हिकिड़ो आउं पहाको ॿुधाईंदो हलां त ॿ हिकिड़ा मवाली हुजनि, ॿई वेंचण जे बहाने निकिरी पिया। जॾहिं हू वाह ते विया त उन्हनि वटि टुवाल हुजे हिकिड़ो, त हिकिड़े दिलि चयो पिए थोरो तव्हां सां खिलबोग बि थी वञे। हिकिड़े ॿुधायो त यार पाण ॿ ॼणा आहियूं, भला पाण वटि पोतियो हिकिड़ो आहे त पाण कीअं वेंचंदासीं, कीअं तड़कंदासीं। त हिकिड़े ॿिए ॿुधायो मवाली चीअं हाणे ईअं था करियूं, हिकिड़ो पहिरियां मूंखे पोतियो ॾिजी त आउं वाह में अंदरि घिड़ी वेंदुसि ऐं पोइ तव्हांखे आउं ॾींदुसि, पोइ तव्हां भले अचो, पाण ॿई तड़ करे साॻी नमूने सां ॿाहिरि निकिरी वेंदासीं। त हिकिड़ो जेको पोतियो ॿधी हलियो वियो वाह में, वरी वापसी मोटाए ॾिनई ॿिए खे। त ॿियो जेको पोतियो ॿधी ऐं साइड तां को रस्तो का राह का वाट वेंदल हुई, उन वाट ते वेही पेशाब करणु लॻो। त उतां कुझु माण्हू पे गुज़रिया, कुझु पाड़े जा ॿार बचा पे गुज़रिया। त उन्हनि हिनखे को चयो, यार तोखे शर्म कोन थो अचे जेको तूं हिते वेठो आहीं। तेसि ताईं जेको अंदरि वाह में वेठल हुयो हमरा उन ॿुधी वरितो त हू उतां डोड़ करे निकितो, चई हीउ चरियो आहे मूं न ॾिसो। तो जेकॾहिं तव्हांखे इहा शाइरी पसंदि न अचे, मुंहिंजो स्टाइल तव्हांखे न पियो लॻे, त तव्हां शाइरनि जी महिनत खे ॾिसी इन पहाके मां सम्झी वञिजो त ज़रूरु लाइक कंदा, पसंदि कंदा, कमेंट कंदा। इनशाला तव्हांखे पसंदि ईंदी। असांजो मक़ामी शाइर आहे अमर साहिड़, हुनजी शाइरी आहे जेको तव्हांखे हीअ वणप नज़र अची रहिया आहिनि। थर जा रस्ता थकई आऊं, लड़ियो सूरज लकई आऊं, थर जा रस्ता थकई आऊं, लड़ियो सूरज लकई आऊं, अर्श उघाड़े हेठि जीऊं था, थूहर कुंभट अकई आऊं। कुंभट जेको आहे दोस्तो, हीअ तव्हांजे साम्हूं ही कुंभट जा वण आहिनि ऐं हीअ अक जा जेके वण आहिनि, इनखे हिन शाइर चयो, थर जा रस्ता थकई आऊं, लड़ियो सूरज लकई आऊं, अर्श उघाड़े हेठि जीऊं था, थूहर कुंभट अकई आऊं, गीत मिटी जी गागर जहिड़ा अंदरि आवी चकई आऊं, रोज़ चुमूं रुखसार पिया था, जानीअ जा झूमकई आऊं, दर्द वंदी जो देस अमर ही, जेलूं थाणा ढकई आऊं। इन सां गॾु मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो शहर आहे वेलकम जो। अॼु बि अङण उजारियो अथई हीअं जा हार हिकदमि तो, अॼु बि अङण उजारियो अथई हीअं जा हार हिकदमि तो, अचण तुंहिंजे सां ओ जानब अतर हुबकार थी आतो, ॾिसी तुंहिंजूं रोज़ राहूं अची मिलजांइ करे काहूं, ॾिसी तुंहिंजूं रोज़ राहूं अची मिलजांइ करे काहूं, झले हथ हथ में तूं ई आऊं, चुमी रुखसार तो आतो, अचण तुंहिंजे सां ओ जानब अतर हुबकार थी आतो, अॼु बि अङण उजारियो अथई हीअं जा हार हिकदमि तो, जॾहिं जानब अची थो तूं साॻी रफ़्तार तारनि जी। ही तारा बि तेज़ घुमंदा आहिनि जी। जॾहिं जानब अची थो तूं साॻी रफ़्तार तारनि जी, भञी भेरो करे पेरो जी। महबूब जॾहिं ईंदे त ज़मीन ते पेर लॻंदा न जी, भञी भेरो करे पेरो, पिरी पैनार पारत तो, अचण तुंहिंजे सां हो जानब अतर हुबकार थी आतो, अॼु बि अङण उजारियो अथई हीअं जा हार हिकदमि तो, संभाले ॾिज सलीम खे तूं अंदरि अहवाल जो आतो। महबूब जेका ॻाल्हि आहे उहा अंदरि जी अॼु तोखे सॼी ॿुधाइणी पवंदी, अंदरि जी ॻोथरी जेका आहे उनखे तोखे ख़ाली करिणो पवंदो। संभाले ॾिज सलीम खे तूं अंदरि अहवाल जो आतो, त समय जा लह शक थिए पकत पाए झाती, झूलायां तो अचण तुंहिंजे सां ओ जानब अतर हुबकार थी आतो, अॼु बि अङण उजारियो अथई हीअं जा हार हिकदमि तो। इनशाला तव्हांखे मुंहिंजा टई आइटम तव्हांखे पसंदि ईंदा। तव्हां दोस्तनि जे साथ जी ज़रूरत आहे। मुंहिंजे यूट्यूब चैनल कल्चरल कंटेंट खे तव्हां ज़रूरु सब्सक्राइब कजो, पसंदि कजो, लाइक कजो, कमेंट कजो। इनशाला तव्हांजो इंतज़ारु रहंदो। वॾी महिरबानी। ऐं तव्हांजो मेज़बान सलीम समय जो, ऐं मूंसां गॾु नंढड़ो सदाम कैमरामैन असां सां गॾु मौजूदु आहे। उनजी वॾी महिरबानी। तव्हां सभिनी जा वॾा वड़। अस्सलाम वालेकुम।